उमरकोट के वेझे इलाइक़े सूफ़ी फ़क़ीर भरिसां हाकड़े डोरी के गारो पवण जे करे दरगाह हज़रत सूफ़ी सादिक फ़क़ीर जो क़दीमी क़ब्रिस्तान पाणी हेठि अची वियो। उन सां गॾु सूफ़ी फ़क़ीर शहर जो बॉयज़ हाई स्कूल ऐं बॉयज़ प्राइमरी स्कूल पिणु पाणी हेठि अची विया आहिनि। केतिरा ई घर पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिंजे करे माण्हू खुले आसमान हेठि वेहण ते मजबूर थी विया आहिनि। जॾहिं त हज़ारे एकड़नि ते मुश्तमिल फुटी जंतर मिर्चनि समेत ॿियो केतिरो ई फसल पाणी हेठि अची वियो आहे। इन सिलसिले में हितां जे रहवासियुनि सूफ़ी इमदाद अली, सूफ़ी अकील, सादिक सूफ़ी, औरंगज़ेब, मोहम्मद अली, मुमताज़ अली ऐं ॿियनि एचआर रेडियो न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त डोरे जे भरिसां नई चाक खोटण जे करे डोरे जे किनारनि ते ॿधल अंग्रेज़ दौर जो बंदि मशीनुनि ज़रिए खोटे छॾियो आहे, जंहिंजे करे डोरीअ खे रिकावट न हुअण करे पाणी माण्हुनि जे घरनि में फसलनि खे नुक़सानु पहुचायो, पर सिंध जे मशहूरु बुज़ुर्ग हज़रत सूफ़ी मोहम्मद सादिक शाह जी दरगाह ऐं उनजे क़दीम क़ब्रिस्तान खे शदीद नुक़सानु पहुचायो आहे। पाणी जे तेज़ वहिकरनि में केतिरियूं क़बरूं पिणु लुड़ी वियूं आहिनि। हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त इरीगेशन खाते जी मुजरमाना ग़फ़लत सबबि तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे, जंहिंजे लाइ उहे अदालत जो दरवाज़ो खड़काईंदा। हुननि अहिड़ा हुकाम खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द डोरी खे बंदि ॿधी पाणी निकाल कराए सूफ़ी फ़क़ीर खे वधीक नुक़सान खां बचायो वञे। एचआर रेडियो न्यूज़ मां फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो एचआर रेडियो न्यूज़।